बाबा हल हल बाबा हल हल बाहर वे कमाल अदा बेली सच्चा सुखदासी चांवर कोन थी उन में इरी 6 फार्म मिलियल जे उहे खपनि त ॾे। अरे छा थो चई चरियो त कोन थियो आहे मां त सदाई सच्चा सुखदासी वठी वेंदो आहियां। पोइ अदा उन में इरी 6 फार्म मिलियल हूंदो हो मां हींअर अंदरि ॾिसियो पियो अचा मिलावट हली रही आहे। अदा हिन में अधु किलो सचो गे त ॾे। बेली सचो गे असांजी दुकान ते कोन्हे कंहिं ॿिए दुकान तां वञी वठ। अरे काल्ह त वठी वियोसीं तव्हां। पोइ अदा उन में बनस्पति गेह मिलियल हुयो त छा अॻ में तव्हां सचे गे जी क़ीमत में मिलावट गे हलाईंदा आहियो? बेली यकीन कर मूंखे बि अॼु ख़बर पई आहे मूं पाण अॼु ॾिठो आहे। यार ही वरी कहिड़ो ज़ुल्म आहे? पैसा वठनि सचे गे जा हिते मिलावट लाइ वेठा आहिनि। हिननि खे त को अहसास ई कोन थो थिए ईमानदारी ॼण मुल्क मां निकिरंदी थी वञे। बेली ॾिसो न असांजे सेठ जा कम ग़रीबनि जो त सफ़ा ख़्याल ई कोन थियनि ॿियो। छा घड़ी गोल मचाए अथव? छा वरी छा आहे तूं दुकान जे हर शइ में मिलावट लाइ वेठो आहीं? सेठ इहो इंसाफ़ त न चए थो। ॾिसो छा आहे? अरे वठो ॾिसो छा था अञा तोखे नौकरीअ मां न कढियां त छा हार पाराए तोखे दुकान ते विहारियां? बाबा सेठ जाई बि वॾी मिलावट कंदो हो। वञी केरु धूड़ पाए इन में तुंहिंजो छा? तोखे मिड़े रोज़गार पाण सो पियो कर। बाबा हाणे अहिड़ो बेईमानी जो रोज़गार त मूंखे बि न आहे करणो। भला छॾियो इन बैश खे छो तूं ई खणी माठ कर। बनी का बनीअ ॿारे जी कयूं हिननि खे छा हल? जो सा पुट ॾिस केॾो न पिणे लूकींदो थो रहे। अब भला हुनजो बि कहिड़ो ॾोह वीचारे जो केॾी महिनत थो करे हिन उमिरि में ऐं तूं आई जो ॿिनि ॾोकरनि जी बि मदद कोन थो करीस। पोइ अवां भला मां छा कयां चओ तूं ई खणी ॿुधाए। अरे अब्बा मां सदके थी वञे ॿियो तूं कुझु न कर पर रुगो पिणे जे बनी जे कमकार में त हथ वंडाए न। अब्बा जवान पुट आहींसि भला इन ॾींहं लाइ तोखे पीरनि खां पिनी वरितोसीं। मड़ो पी वीचारो सॼो ॾींहुं थो पियो हाण हाण करे ऐं होॾा हू चाचा वारा रोज़ रोज़ तुंहिंजूं पुछां था कनि त छोकिरो लॻो कंहिं कमकार सां। अब्बा तूं ई ॿुधाए कहिड़ो जवाबु ॾियूं? हा ॿुधाए न। हुननि वीचारनि जो बि ॾोह कोन्हे अब्बा। केसि ताईं वीचारी न्याणी खे दर ते विहारींदा केसि ताईं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा। अरे अब्बा मां सदको हाण त ॾाहो थी ॿेड़ी हाण त ॾाहो थी। केसि ताईं असां जीअरा हूंदासीं अब्बा तोखे वेठा सम्झाईंदा रहंदासीं। बसि अमा बसि हाणे मूंखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। एतिरी सम्झ त मूंखे बि आहे आख़िर 8वीं जमायत पास आहियां। बसि हाणे सुभाणे खां बाबे सां गॾिजी बनीअ ते कमु कमु। हाणे त ख़ुशि आहीं न? हा बा छो न। अवां पोइ इन ॻाल्हि ते थी वञे न थोरी ख़र्ची मिड़ी दोस्तनि सां वञी होटल ते चांहि जो कोप हिकिड़ो पी छॾियूं। हा बा छो न खोड़ ख़र्ची मुंहिंजे बचड़े खां अचे मां सदके पंहिंजे पुट खां 10 रुपया अथई। हा मां हा घणा पैसा दिया आएगा सच आडो भले बढ़िया चूसा किथे आहे ॾिसण में ई कोन थो। भाऊ अंधो थियो आहे छा? हे तो साम्हूं बीठो कोन्हे
न न मुंहिंजो मतिलबु आहे त तोखां सवाइ कचहरी बाड़ी लॻी पई। हा इहा अचो अचो हेॾां। हेॾां। अड़े काॾे वरी काॾे वियो हूंदो? वियो हूंदो किथे कुकड़नि जी वेड़ ते या वेठो हूंदो वरी किथे नव टिण ते, ॿियो वरी छा? कुकड़नि जी वेड़ वरी छाजी यार, मां त घरां पियो थो अचां, पोइ ख़बर कोन थी त सेठ रमज़ान जे दुकान ते कमु कयूं। अड़े वरी कॾहिं खां कम पुट थियो आई? छो भाऊ, ख़र्च तूं थो पहुचाई छा? न यार न, तूं त अचाए थो कावड़ जी, तूं त ईअं भोग पे कया। बेली संभाले ॻाल्हाए, मां अॻे ई बापे जी 8 सुरी ॿुधो पियो अचां, मथां वरी वणता 8 सुरी? अरे यार हूंदी त 7 सुरी आहे, पर वरी हिकिड़ो सुर अमां त बापा सां मिलाईंदी आहे न यार। हा सची तो चई जवान जा पुट, असीं बि सॼो ॾींहुं वतूं था चांहि जा कोप भरंदा, ॿियो छा? चाहे राज जे टोपी ते राड़ यार जूस वथ वारो फर्स्ट क्लास माण्हू, जंहिं बि कचहरी में पहुचंदो बसि कचहरी में साह पजी वेंदो आहे। हा हा आउं त जहिड़ो कर मश्करो आहियां। अड़े वॾा मश्करा त आऊं आहियो जो कड़क चांहि जे कोप ते वेठा था भूप काई तोते वांगुरु जूता खाओ। यार ॿुध, तो वारो फोटो अञा हैदराबाद में आहे ऐं तव्हां बदिली थी वियो आहे? हा हैदराबाद में आहे। छो हैदराबाद मां कढाईंदे छा? न न कढाईंदोमांसि कोन। पोइ पुछी छो पियो? यार ॻोठ अचे त ॿुधाए थोरो मुंहिंजो कमु अथव। हाँ कम बेली या त आयल हूंदो या ॾींहुं ॿिनि में अचण वारो हूंदो। यार मुंहिंजी त हुन खां पवे ई कान थी, मां वरी वधीक पुछा कोन कंदो आहियां। यार 2 दर्जा मूंखां वधीक छा पढ़ी आहे, अलाए पाण खे छा थो सम्झे। कंहिं ॾींहुं अची वियो न मूं वारी 8वीं जमात जे वकड़ में त ख़बर पइजी वेंदो। हा अड़ो यार जूसे खां लाइ चांहि त खणी आ। आयो साईं। यार चांहि वाह जी वाह। दिलदार पुट, हिन दफ़े जूसे सां बि कोन मिली। बाबा वक़्तु ई कोन मिलियो, हूअं बि कहिड़ो घर में हूंदो। अबा आहे वीचारो मस्तु मलंग, जिथे वेठो उते छुटो। अमा भला अॼुकल्ह करे छा पियो? बस पुट निभाग अथसि, पर पुट भाग बि अथसि। हा उहो वरी कीअं? अरे अबा निभाग इहो अथसि त रोज़ रोज़ नौकरी में था कढनिसि, पर वरी भाग इहो अथसि त का न का किथे नौकरी मिली बि वञेसि। इहो कोन सुधरंदो बाबा, सफ़ा काहेला। अबा आहे बि त अशराफ माण्हू न, अॼुकल्ह माण्हुनि जो हाल ॾिसो था त छा आहे, केॾांहुं केॾांहुं ॿारणो ॿरियो पियो आहे। यार भला तूं ईअं कर जो जूस खे किथे का हैदराबाद में नौकरी वठी ॾियसि पाण सां गॾु। हा त जीअं मूंखे बि नौकरीअ मां कढाए। वाह वाह, हाणे जूसो कंदो शहर में नौकरी। बाबा साईं पुॼेसि हिते कमु कोन थो त पुट शहर में नौकरी कीअं कंदो? न न अबा कम जो ॾाढो सेबतो अथई, कॾहिं कॾहिं त सची ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। हा पर मां जेसि ताईं नौकरी न कंदो तेसि ताईं ही सीरियस न थींदो। अबा छा न थींदो? मां मुंहिंजो मतिलबु आहे त तेसि ताईं ही कोन सुधरंदो। बाबा इन जो नेठ असांखे बिलो करणो आहे। हिकु त पंहिंजो रतु आहे, ॿियो त न्याणी जे सुख लाइ सोचणो आहे। इहो त सही आहे, पर जेसि ताईं का पकी नौकरी या रोज़गार न कंदो तेसि ताईं असीं पंहिंजी न्याणी कोन ॾींदासीं बाबा। अड़े बाबा मेड़ो होरिया ॾाढिया नेठ सुधरी वेंदो। अबा जॾहिं न घरनि जा ॿार पवंदा आहिनि त हर को सिधो थी पवंदो आहे। हा पर मां धोखे ते अहिड़े बेरोज़गार सुस्त कायल खे पंहिंजी भेण कोन ॾियणु ॾींदुसि। इहो छा थो चई पुट, नेठ त पंहिंजो रतु आहे। चङो चङो मां हाणे हलां थो। तकड़ न कर बचा, इहो वेठे वेठे वरी अलाए छा थी वेंदो अथई। भेणे मानी पई थी पचाए, गिरह त खायो वञ। न न मां बसि मूंखे तलब कान्हे का। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, ए पंहिंजूं दवाऊं पाबंदी सां खाईंदी कर ऐं रोज़ रोज़ मूंखे ख़त न लिखाईंदी कर, मूंखे मोकल कान थी मिले। मां अबा सदको थियं, इहे दवाऊं त निनायूं पई थी खावां, पर अबा तूं हुनखे त वठी कोन आए ॻोठ घुमाइण लाइ। कंहिंखे अम्मा? अबा हुनखे, इहा जेका तुंहिंजे ऑफिस में आहे छोकिरी, अमा नालो छा अथसि? अमा दी फरीदा। चुप कर चरी छोकिरी, परावा नाला न वठ। छो पराया? तूं एॾियूं त हुनजूं तारीफ़ कयूं जो मां त पर पुट हुनखे पंहिंजी साहेड़ी बनायो आहे। तूं हुन सभिनी घर वारनि खे वठी अचनि न त ॻोठ बि घुमी वञनि ऐं असां सां बि मिली वञनि। हा मां चयो त मां न, उनजी मां ॻोठ अचण जो वाइदो बि कयो आहे। ऐं अदी फरीदा अमा ॾिस ॾिस मूं महिल खे झलीस पोइ वरी जल्दी रोई ॾींदी आहे। अबा वञी तूं भला रस्ते सां टाचे वारनि सां मिलंदो वञजांइ। न बाबा हिन दफ़े त कोन वञी सघंदुसि, बाक़ी ॿिए दफ़े वेंदोसां वाइदो। चङो चङो हाणे मानी खा, सुबुह सां मुंहिंजो कुकुड़ कोरायो थी। खावां थो चरी छोकिरी खावां थो।
ॿेली